बेंज़ोडायज़ेपिन्स इहो हिकिड़ो दवाउनि जो ग्रुप आहे ऐं हिन ग्रुप में जेके दवाऊं अची वेंदियूं आहिनि जेके ॾाढियूं आम नाला ॿुधल हूंदा तव्हांजा वैलियम, डायाज़िपाम, एटीवान, ज़ेनेक्स, लेग्ज़ोटेनिल, सीडोनिल, लोराज़िपाम जेके अक्सर करे परेशानी घटाइण लाइ इस्तेमालु थींदियूं आहिनि ऐं माण्हू जॾहिं परेशान थींदो आहे को टेंशन अची वेंदो आहे एंज़ाइटी हूंदी आहे या मुसलसल परेशानी वारी बीमारी जनरलाइज़ एंज़ाइटी हूंदी आहे उन में जेको आहे इहे आर्ज़ी तौर ते इस्तेमालु थींदियूं आहिनि। हाणे गौर कयो जेको मूं लफ़्ज़ चयो आर्ज़ी तौर ते छो त अगरि घणे वक़्त लाइ इस्तेमालु कबियूं इहे दवाऊं त इन जी आदत थी वेंदी आहे। हाणे हीअ दवाऊं जेके आहिनि पहिरीं दवा हिन ग्रुप में जेका ईजाद थी 1959 में ईजाद थी उन खां पोइ वैलियम ईजाद थी 1963 में उन खां पोइ ॾाढो धूम मची वई ॾाढियूं हलणु लॻियूं माण्हू काफ़ी इस्तेमालु करणु लॻा छो त जीअं इस्तेमालु कयो जादू थी वञे उन परेशानी घटिजी वञे माण्हुनि चयो त हे त जादूअ जी जेको आहे गोरी आहे पर असल में अॻिते ॾिठो वियो त हिन में आदत जो ॾाढो असरु आहे। उन खां पोइ सभिनी इहो जेको आहे एहतियात कयो त इहे दवाऊं थोरे अरसे लाइ त इस्तेमालु करे सघजनि थियूं घणे अरसे लाइ इस्तेमालु नथियूं करे सघजनि। हीअ दवाऊं जेके आहिनि इहे हाणे कीअं परेशानी घटाईंदियूं आहिनि दिमाग़ में कुझु हिकिड़ा रिसेप्टर आहिनि हिकिड़ियूं जॻहियूं आहिनि जंहिंजो नालो आहे बेंज़ोडायज़ेपिन रिसेप्टर्स उते वञी इहे दवाऊं असरअंदाज़ थींदियूं आहिनि जंहिंजे भरिसां हिकिड़ा ॿिया रिसेप्टर आहिनि गाबा रिसेप्टर्स ऐं उहे अक्सर गाबा रिसेप्टर्स खे असरअंदाज़ करण खां पोइ जेको आहे परेशानी ऐं एंज़ाइटी घटाए छॾींदियूं आहिनि। डॉक्टर जे मशवरे खां सवाइ इहे दवाऊं कतई इस्तेमालु न कजनि छो त इन जी आदत थी वेंदी ऐं छॾाइण पोइ ॾाढी ॾुखी हूंदी आहे इहा आदत। उन लाइ पोइ असां जेके आस्ते आस्ते स्लो दवाऊं घटाईंदा आहियूं जीअं 25% दवा जेको आहे हर हफ़्ते आस्ते आस्ते घटाए ऐं पोइ बंदि कबियूं आहिनि। कॾहिं कॾहिं त दवाऊं इहे अचानक बंदि करण सां दौरा बि पइजी सघनि था पिया तंहिंजे करे जंहिं माण्हू खे आदत हुजे इन दवाउनि जी त डॉक्टर सां मशवरो करे उन खां पोइ डॉक्टर उनखे तरीक़े सां घटाईंदा दवाऊं। अगरि वॾी उमिरि में दवाऊं इस्तेमालु कंदा आहिनि माण्हू त कॾहिं कॾहिं मेमोरी ते यादाश्त ते बि असरअंदाज़ थींदियूं आहिनि माण्हू कॾहिं कन्फ्यूज़ थी वेंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं जेको आहे किरी बि सघनि था छो त दिमाग़ में चकर अची वेंदो निंड्राखड़ो हूंदो किरी पवंदो माण्हू ऐं उन करे मथे में धकु लॻी वेंदो आहे तंहिं करे ॾाढे एहतियात सां इस्तेमालु कयूं वेंदियूं दवाऊं इहे ऐं पंहिंजे मर्ज़ीअ सां कॾहिं बि इन क़िस्म जो ग्रुप दवाऊं इस्तेमालु न कजनि। ऐं गाबा रिसेप्टर ते ॿियूं बि दवाऊं असरअंदाज़ थींदियूं आहिनि जेके बेंज़ोडायज़ेपिन न आहिनि जंहिंमें अचनि थियूं ज़ेड ड्रग्स उन्हनि में अचनि थियूं ज़ोपिक्लोन, स्टिलनॉक्स, ज़ोल्प उहे जेको ॿियो ग्रुप आहे इहो घणे क़दुरु निंड बहितर करण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे पर अगेन इहे बि दवाऊं जेके आहिनि घणो अर्सो इस्तेमालु नथियूं करे सघनि उनजी आदत थी वेंदी आहे। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे इनखे लाइक कयो शेयर कयो घणे या घणो ऐं सब्सक्राइब कयो महिरबानी तव्हांजी।